अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला अब्दू सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पीपल्स पार्टी ऐं पीडीएम में इख़्तिलाफ़ इस्तीफ़ाउनि ऐं बेतमादी रिथ ते पैदा थियो। पीडीएम वारा चवंदा हुआ त इस्तीफ़ाऊं ॾियूं, पर असां चयो त बेतमादी जी रिथ आणींदासीं। इमरान ख़ान असेंबलियूं टोड़े चूंडूं कराए पिए सघियो। न्याज़ी चवे थो त गुज़िरियल साल जुलाई में खेसि बेतमादी जी रिथ बाबति ख़बर पई। 15 मई ते कराची में वॾो इज्तिमा कंदासीं। जॻह जो ऐलान बाद में कयो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं इमरान ख़ान जहिड़ो नालाइक़ वज़ीर आज़म अॻु कॾहिं बि न आयो। सदर आरिफ अलवी क़ौमी असेंबली जो इजलास 9 मई शाम 4 वॻे तलब करे वरितो। आइन जे आर्टिकल 45 तहत वज़ीर आज़म जे मशवरे ते इजलास तलब कयो वियो। इमरान ख़ान एमएसटी स्कीम फरागोगी लाइ आंदी हुई। पुरम लांगमा जो यकीन न ॾियारियो वियो त हुकूमत हरकत में ईंदी। असांखे आज़ाद थिए 73 साल गुज़री विया आहिनि। इमरान ख़ान गुज़िरियल ॾींहुं आज़ादी जी मुहिम शुरू कई। अॻूणो वज़ीर आज़म फरागोगी जो वकील बणियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं हुकूमत वटि नवाज़ शरीफ़ जी सज़ा घटि करण जो अख़्तियार आहे। उस्मान बुज़दार रुगो नाले जो वॾो वज़ीर हो। हुननि मुख़ालिफ़नि ते केस दाख़िल करण खां सवाइ ॿियो कमु ई न कयो। सिंध में पानी जो शदीद बहरान। कोटड़ी बैराज में 59 सैकड़ो पानी में घटिताई हुअण सबबि फसलुनि जी पोखाई लाइ पानी जी फराहमी बंदि कई वई। सखर बैराज में 48 सैकड़ो पानी में घटिताई अची वई। कोटड़ी बैराज जे कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त अपस्ट्रीम में पानी जी आमद 5090 क्यूसिक आहे। डाउन स्ट्रीम में पानी 205 क्यूसिक आहे। अमरीकी परॾेही वज़ीर जो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोनिक राब्तो। अमरीकी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी खे परॾेही वज़ारत वारो कलमदान मिलण ते वाधायूं ॾिनियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अमरीकी परॾेही वज़ीर सां ॿेतरफ़ा लाॻापा मज़बूत करण ते इतफ़ाक़ थियो आहे। मीरपुर ख़ास में डायरेक्टर नारा केनाल जी दरख़्वास्त ते नारा केनाल ते रेंजर्स मुक़रर पाणी चोरनि में थरथिलो। आबादगारनि में सुराही जी लहर। डायरेक्टर नारा केनाल जी टीम ते पाणी चोरनि जे हमले बाद रेंजर्स खे मुक़रर कयो वियो। न्यू सईदाबाद में सरवरी जमात जे कारकुननि क़ौमी शाहराह मेहरान हाईवे ब्लॉक करे धरणो हणी छॾियो। धरणे सबबि क़ौमी शाहराह मेहरान हाईवे ते ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वियूं। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु आहे त जेसीं ताईं मीडिया ट्रायल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वेंदी तेसीं ताईं क़ौमी शाहराह ब्लॉक रहंदो। चूहड़ जमाली जी सामूंडी पट्टी शाह बंदर में पाणीअ जी शदीद खोट पैदा थी वई। पाणी जे मुसलसल खोट सबबि फसल सोकड़े जो शिकार। पाणी न हुअण करे जानवर बि उञ सां तड़पण लॻा। खैरपुर जे हैदराबाद जी पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाज धरणो। गैर कानूनी पाइप ऐं वंझियूं लॻण सबबि पुछड़ी में आबाद पाणीअ जी खोट पैदा थी आहे। नोटिस वठी हैदराबाद जी पुछड़ी ताईं पाणी पहुचाए वञे आबादगारनि जो मुतालबो। हिंगोरजा में क़तल थियल डीआईजी कंप्लेन सेल जी इंचार्ज सब इंस्पेक्टर ज़ुलेखान जो कातिल गिरफ़्तार। ड्रामाई अंदाज़ में क़तल थियल सब इंस्पेक्टर ज़ुलेखान जो संदसि मुड़ुस ई कातिल निकितो। पुलिस जो चवणु आहे त जावेद मंगणे जो घरू मामलनि तां ज़ाल खे क़तल करे ड्रामो रचायो त हथियारबंदनि क़तल कयो आहे। बलोचिस्तान जे ज़ौ वारे इलाइक़े में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। इतलाउ मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचाया। ज़ख़्मी भी अस्पताल मुंतक़िल।
गढ़ी यासीन वेझो ॻोठ जादो कलोड़ो में ज़मीन जी मालकी तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान अरसलान उनड़ दम ॾेई छॾियो। वारसनि लाश गढ़ी यासीन खीरतल कैनाल ते रखी टायरनि खे बाहि ॾेई धरणो हयो। केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे, वारसनि जो मुतालबो। सरहद थाणे जी हद मां पाणी जे वारे ते वियल ॻोठाणो उस्मान कोलाची मुबैना तौर गुम थी वियो। वारसनि पारां अग़वा जो शक ज़ाहिर। ऐं उमरकोट में ढोरो नारो रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबिलो, हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, हिकु फ़रार। वगण में बि अली असाबो लिंक रोड ते पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो, हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार।